आलम जा उबदार मुबारक थई मुल्तान जा पांदियड़ा लखवार मुबारक थई जंहिंजी दामन में हथवा सो गौसवा आलम जो जंहिंजी दामन में हथवा सो गौसवा आलम जो रब पाक जे प्यारे जा बेनार मुबारक थई अल्हम्दुलिल्लाह। जीअं मुर्शिद नूरी हजूरी रुकन आलम सरकार जन जे शान में महफ़िल मुनक़द कई वई आहे ऐं ही रोट जो प्रोग्राम सजायो वियो आहे। उन्हनि सां गॾोगॾु मुर्शिद रुकन आलम नूरी हजूरी सरकार जो उर्स शुरू थियण वारो आहे। इन सिलसिले में ही प्यादल काफ़िलो मियाँ साईं गंजबख्श जन जी अॻुवाणीअ में इंशाअल्लाह 17 डिसंबर ते हिन ई ॻोठ खां रवानो थींदो। इन ई सिलसिले में ही प्रोग्राम रखियो वियो आहे। इन प्रोग्राम जी शुरूआत अल्लाह पाक जे पाक कलाम जी तिलावत सां कई वई आहे। उन खां पोइ मुर्शिदनि जे हुकुम मुताबिक़ शेह तस्बीयूं ज़िक्र जूं जेके सौरवर्दी सिलसिले सां तालुक़ रखंदियूं मुर्शिदनि जे हुकुम मुताबिक़ ही ज़िक्र कयो वञे थो। बिस्मिल्लाह। ओ ला इलाहा इल्लल्लाह बिजो तनी तुझो आसरो जो अवल दे उन्हनि खे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
जहान सब तारीख तगे तुझे अल्लाह 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 लतीफ चवे तो दरे कमी कान अल्लाह 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 दिले चट्टान फेरो कजे फजल जो लिल्लाहे 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 न कहे जणियो जामखे न की जामुलिया नंढी वॾी गंदरी आहे सभिनि से लिल्लाहे 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 भेट जो खोट लतीफ चे के बरक बिरजा तख्त तमाची जाम जो लहो 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 अल्लाह रबी जल शान मुझे हाल जो हो
हजरत पीर